मोरो सिंध खां ख़बर शामिल कजे थी। सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां फुलशहर जे रहवासी वीरसन मोहम्मद बचल मेमण पंहिंजे नाफ़रमान पुट जे ज़ुल्म ज़्यादतियुनि ख़िलाफ़ दाईंदे चयो आहे त पुटु नाफ़रमान बणिजी वियो आहे जेको रोज़ानी तशदुद कंदो रहे थो ऐं घुटा पिण ॾिना आहिनि। जॾहिं त अबाणी मिल्कियत ज़रिए ज़मीन 2 एकड़ विकिरो करे ॾेई छॾी आहे, जॾहिं त उन ज़मीन जा कागज़ खातो असांजे वॾड़नि जे नाले सां आहे। उन बावजूदि विकिरो कई आहे। हाणे मूंखे ख़ामोश रहण जे लाइ संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं करे मूंखे जान जो ख़तरो आहे। वस वारनि खे मुतालबो कयो त मज़कूरा शख़्स ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ तहफ़ुज़ फराहम कयो वञे। साल जा ट्रांसपोर्टर आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियूं कोराई, सोलंगी, ज़रदारी, भट्टी, आलमाणी, जंहिं त अॼु असांजे ख़िलाफ़ हिकु क्रिमिनल माण्हुनि नौशहरे में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त इहे असांजे गाॾियुनि खे तंग कनि था। जीअं त असीं पुराणा ट्रांसपोर्टर आहियूं, असां वटि हितां जे अॾनि जूं परमिशनूं आहिनि जेके 1991 जूं आहिनि ऐं उन सां गॾु असांजे ट्रांसपोर्ट जूं रूट परमिट्स आहिनि। असां वटि तक़रीबन 100 गाॾी आहे ऐं उन सां गॾु असांजा 200 ट्रांसपोर्ट आहिनि जिन जो असांजो गुज़र उन ट्रांसपोर्ट ते आहे। उहे क्रिमिनल माण्हू जेके हालाणी, कंडियारो, नौशहरो फिरोज़ मां जेके प्रॉपर रोड बि कोन्हनि के, उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां, पठाननि खां ऐं ॿियनि कराची जे माण्हुनि खां किराए ते गाॾियूं वठी करे असांजो रोज़गार ख़तमु करणु चाहिनि था ऐं असांजे रोज़गार ते कब्ज़ो चाहिनि था। जीअं त असां आला अख़्तियारनि खे, SSP नौशहरो फिरोज़ खे, DSP नौशहरो फिरोज़ खे ऐं SHO मोरो, SHO दर्स खे अपील था कयूं त जीअं त उहे ट्रांसपोर्ट जिन वटि को बि कानूनी जवाज़ कोन्हे को बि लीगल पेपर कोन्हे को बि परमिट वग़ैरह कान्हे का, जेके असांजे अॾनि ते ऐं असांजे टाइम ते कब्ज़ो करणु चाहिनि था, उन जे ख़िलाफ़ु असांजो सरापा एहतिजाज आहियूं ऐं अगरि असां सां इंसाफ़ न कयो वञे त एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदो। उन में हिकु ट्रांसपोर्ट आहे, ट्रांसपोर्टर पाण खे सराईंदड़ पर क्रिमिनल माण्हू आहे भूरो रिल, जेको हालाणी जो आहे, जेको मुख़्तलिफ़ नौशहरो जे क्रिमिनल केसनि में